अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो होस्ट राहिल जोकियो। मौजूदु आहियां साउंड ऑफ सिंध जे बहितरीनु प्रोग्राम में। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में हर नए एपिसोड में हिकु नओं महिमान हूंदो आहे। अचो त तव्हांखे मिलायूं था असांजे ख़ूबसूरत महिमान सां, मास्टर इम्तियाज़ वदो साहब। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। बिस्मिल्लाह। ऐं ॾाढो जेको आहे न दिलि ख़ुशि थींदी आहे तव्हां जहिड़ी सीनियर आर्टिस्ट सां वेही करे कचहरी करण में। वॾी महिरबानी। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजो प्रोग्राम आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ सुवाल जवाब हूंदा आहिनि। असांजो पहिरियों सुवाल तव्हांजे तरफ़ अचे थो। उहो सुवाल ईअं हूंदो आहे त जेको असांजो महिमान आहे उहो पंहिंजो तारुफ़ पाण कराईंदो आहे। त तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजो असली नालो, ऐं तव्हां किथां जा आहियो, असल में कहिड़े शहर जा, ऐं अॼुकल्ह छा पिया कयो? बाबा, मुंहिंजो नालो मास्टर इम्तियाज़ अली वधो ऐं हिकिड़े रागी घराणे सां मुंहिंजो वास्तो आहे। उस्ताद मोर फ़क़ीर, वाह। उस्ताद मरहूम मखणो फ़क़ीर ऐं सदा हयात सिंध जो महबूब सिंगर मास्टर मंज़ूर साहब मुंहिंजो सौट हो। वाह वाह वाह। ऐं उहे मुंहिंजा चाचा हुया, उस्ताद मोर फ़क़ीर, मखणो फ़क़ीर, मिठल फ़क़ीर मुंहिंजो वालिद साहब। उहो बि ॻाईंदो वॼाईंदो हुयो ऐं तबलो प्लेयर हुयो। तमामु सुठो उस्ताद हो उहो बि। उन्हनि खां आउं सिखियुमि। ऐं मूंखे बाबा जेको आहे धाॻो, जेको धाॻे जी रस्म थींदी आहे असांजी हिन फील्ड में, बिल्कुलु आहे। उहो उस्ताद गवालियार घराणे जो चशम चिराग उस्ताद फ़तह अली ख़ान गवई खां धाॻो करायो बाबा। मुंहिंजे लाइ उहा वॾी ख़ुशकिस्मती आहे साईं। माना तानसेन जो घरानो गवालियार, माना तानसेन उनजे लख कुर्ब उस्ताद मूंखे मोहबत में धाॻो कयो। वाह वाह वाह। वॾो ख़ानदान माशाल्लाह। अच्छा, भला उस्ताद फ़तह अली ख़ान सां तव्हांजो भला कीअं जेको आहे टाइम गुज़रियो गॾु? बाबा साईं घटि गुज़रियो असांजो, बाक़ी उस्ताद सां मुलाक़ातूं असांजी थियूं, पर सिखिया जेको आहे सो उनजो टाइम उस्ताद असांखे, उस्ताद बिज़ी हूंदो हो सदाईं ॿाहिरि उस्ताद रहे पियो। असां वरी शदाद कोट रहंदा हुआसीं बाबा। अच्छा, असल असां सां वरी इहो मसइलो हुयो मिलण करण जो, इन करे उस्ताद खां सिखी न सघियासीं। बाक़ी उस्ताद जी दुआ, वाह वाह, धाॻो जेको असांजो ख़्वाबु हुयो मुंहिंजे वालिद साहब जो, उहो पूरो थियो। वाह वाह, धाॻो उस्ताद खे दुआ की। अच्छा, ही राग जी जेका दुनिया हुआ इहा त प्रॉपर तव्हांखे नंढे इलाइक़ूं खां मतिलबु सिखणो पियो, तॾहिं तव्हां एॾो भलो कमु कयो था। जी त तव्हां बाक़ाइदे सां जेका सिखिया हुआ उहा भला कंहिंखां वरिती? उहा पंहिंजे वालिद साहब खां। मिठो। वाह माशाल्लाह माशाल्लाह। माना तव्हांजो घरानो ई जेको आहे ऐं उस्ताद मोर फ़क़ीर खे मूं ॾाढो ॿुधो नंढे इलाइक़े वठी, ऐं तमामु मूंसां प्यारु कंदो, उनखे ॾाढो ॿुधो। अच्छा, उस्ताद मोर फ़क़ीर जेको आहे उहो माना उनजो अंग तव्हां ॻायो था या उनखे माना उनखे थोरो घणो फॉलो कयो त हुनजो अंग तमामु ॾुखियो हो। ज़ाहिदा परवीन जो अंग हुसैन बख्श की ढाटी, हाणे उन्हनि खे उहो फॉलो कंदो, उन हिसाब जो ॻाईंदो। उहो तमामु ॾुखियो अंग आहे बाबा। हा, तमामु बहितरीनु। जीअं त दोस्तो असां सां गॾु बहितरीनु फ़नकार गॾु आहे त लाज़मी असां हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदासीं। छो न मास्टर इम्तियाज़ वदो साहब खां हिकु कलाम ॿुधिजे। त साईं असांखे ॿुधायो त पहिरियों कलाम असांखे तव्हां कहिड़ो ॿुधाईंदव? पहिरियों साईं अॼु मुंहिंजी दिलि चए थी त उर्दू गज़ल आहे, दिलि में हिकु लहर सी उठी है। उस्ताद गुलाम अली ख़ान। उस्ताद गुलाम अली ख़ान। वाह वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। अचो त दोस्तो ॿुधूं था, दिलि में हिकु लहर सी उठी है अभी। दिल में एक लहर सी उठी है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी, कोई ताज़ा हवा चली है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। कुछ तो नाजुक मिजाज हैं हम भी, ओ कुछ तो नाजुक मिजाज
हैं हम भी, कुछ तो नाजुक मिजाज हैं हम भी, कुछ तो नाजुक मिजाज हैं हम भी, और ये चोट भी नहीं है अभी, और ये चोट भी नहीं है अभी, कोई ताज़ा हवा चली है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। शोर बरपाए खानाए दिल में, ओ आ आ शोर बरपाए खाना दिल में, शोर बरपाए खानाए दिल में, कोई दीवार सी गिरी है अभी अभी, कोई दीवार सी गिरी है अभी, कोई ताज़ा हवा चली है अभी, दिल में एक लहर सी उठी है अभी। हाँ 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 वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह उस्ताद वाह माशाल्लाह तव्हांजी तयारी तव्हांजूं जॻहियूं ऐं उस्ताद सरवर तव्हां त जेको वरी ढोलक वॼाए पियो माशाल्लाह सफ़ा जेको आहे ईअं दिलि थी चए त बसि तव्हां ॻाईंदा रहो असां ॿुधंदा रहूं रिकॉर्ड कंदा रहूं ऐं हीअ बि हिकिड़ो तोहफ़ो आहे असल में अॼुकल्ह जेके दोस्त आहिनि उहे सिखनि कोन था ऐं ईअं ई अची मैदान में लही था पवनि उन्हनि खे त बाक़ाइदे सां ख़बर ई न आहे मां नथो सम्झां त इन रिदम में या इन पुख़्तगी सां को नओं फ़नकार ॻाए सघे त नए फ़नकारनि लाइ तव्हांजी छा सलाह आहे त उन्हनि खे छा करणु घुरिजे असांजी त इहा नंढड़ी सलाह आहे उन्हनि लाइ त सिखंदा त उन्हनि में पोइते जेको आहे सो पोइते ताणी यकी ताणी हलंदा जे सिखियल हूंदा त न त ईअं हवाए झोंके वांगुरु ईंदा वरी गुम थी वेंदा हवाए झोंके वांगुरु ईंदा ऐं गुम थी वेंदा सही अच्छा अॼुकल्ह माना प्रॉपर त केरु दोस्त कुझु दोस्त ॾाढो सुरीलो ॻाइनि था जेके उस्तादनि खां सिखिया बि आहिनि पर कुझु दोस्त कंप्यूटर जो सहारो बि वठनि था जीअं असां ई दोस्तनि खे रिकॉर्ड था कयूं उन्हनि खे ऑटो टोन था कयूं भला इन मौसीक़ी में ऐं तव्हां जेको कमु था कयो प्रॉपर उन में केतिरो फ़र्क़ु आहे साईं उन में पहिरियों त रचा जो फ़र्क़ु आहे वाह हिकिड़ो ईअं लाइव हले थो उन में टाइम 5 मिंट टाइम आहे या 10 मिंट टाइम आहे उन में जेको रची ॻाए थो लाइव में त उहो तेसि ताणी उहो लाॻी थो जो हले थो त उहो रची थो वञे हुन में टुकड़ो आहे का सुठी आमद थिए थी उहो मिस थी वञे वरी पंच लॻनि था थोरो टुकड़ो हिन करे हुन में असरु नथो थिए सही सही लाइव में इन करे असर आहे उस्ताद ग़ुलाम अली सॼी ज़िंदगी हिननि लाइव ॻायो आबदा परियूं लाइव ॻायो असांजा उस्ताद मोर फ़क़ीर लाइव जा उस्ताद नुसरत फ़तेह अली खान लाइव ॻाए थो सभिनि वॾनि फ़नकार लाइव ई ॻायो अॼुकल्ह जेके सुठो ॻाइनि था अगरि उन्हनि सिखियो आहे त लाइव ॻाइण जो हिकिड़ो पंहिंजो माना मज़ो आहे हुन में छो जो शुरू में छा आहे जो जेॾीमहिल माण्हू वेहे थो त राग खे बाजे ते छेड़े थो वरी उनजो आलाप थो थिए वरी उन राग खे बाक़ाइदे सां रिझाए करे वरी पाण वटि आणे थो छो जो राग खे वरी उहे घुराइण बि त मसइलो आहे न दोस्त सम्झंदा बसि आ करे ऐं शुरू थियणो हा बिल्कुलु छो जो रूदारी जो कमु आहे न मन जॾहिं माण्हू सिखंदो त रूदारी पैदा थींदी ऐं असांजी त सलाह आहे दोस्तनि खां त लाज़मी तव्हां जंहिं शहर में रहो था जंहिं ॻोठ में रहो था त लाज़मी हुते सिखियल उस्ताद हूंदा जेके न्यू कमर्स आहिनि लाज़मी असां तव्हांजूं रिकॉर्डिंग्स कंदासीं असांजो कमु आहे पर तव्हांखे मज़ो तॾहिं ईंदो लाइव महफ़िलनि जो जॾहिं तव्हां ॻाईंदव माण्हू उथी बि तव्हां जे लाइ ताड़ियूं वॼाइनि उहो तॾहिं ई थींदो जॾहिं तव्हां उस्ताद इम्तियाज़ वांगुरु सिखिया हुजो त सिखणु ज़रूरी आहे अच्छा बाबा भला तव्हां खां पुछा कंदासीं त हीअ फील्ड त ॾाढी ॾुखी आहे पर तव्हां हीअ कमु कयो केतिरे टाइम खां था बाबा नंढपण खां ई बाबा वारा जॾहिं कमु कंदा त असां होश संभालियो आहे त इन मौसीक़ी में ई
असांजी अखि खुली आहे। बाक़ी जेको 10-15 साल मूं हारमोनियम सिर्फ़ु प्ले कई। अच्छा, सिर्फ़ु हारमोनियम प्लेयर हुयव, ॻाईंदा न मास्टर हुयव? साहब सां बि मूं हारमोनियम वॼाईंदुसि, कीबोर्ड करे वॼाईंदुसि, कॾहिं ॿियनि फंक। पोइ 15 साल खनि थिया आहिनि हैदराबाद में, जीअं 22 साल असांखे थिया। 15 सालनि खां वठी पोइ दरगाहनि ते सूफ़ी राग विराग पाण ॻाइणु स्टार्ट कयोसीं। गायकी में ॻाइण में मूंखे 15 साल थिया आहिनि। बाक़ी हूअं कमु पुराणो आहे, मूं ॾिठो पिए त तव्हां थोरो घणो जेॾीमहिल ॻाईंदा हुयासीं गज़ल गीत, पर ईअं माना बाक़ाइदे माना महफ़िलनि में जाए ॾिठो। अच्छा, भला तव्हांजा एल्बम वग़ैरह रिकॉर्ड थिया आहिनि कुझु, भला कैसेटूं जीअं थींदियूं आहिनि? कैसेटूं हिकु अधु एल्बम कईसीं। कहिड़े दौर में? सीडी वारे दौर में या कैसेट? सीडी वारे दौर में। अच्छा, मूं ॻायो पोइ मास्टर मंज़ूर खे उहो कलाम साईं खे तमामु वणियो मुंहिंजो। शीशनि वारे घर में थो रहीं, तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे हाल जी, ज़ुल्फ़कार मंगी जो मूं ॻायो, पोइ वरी मास्टर साहब वरी ॻायो। अच्छा, मां तव्हांखे इहो चवंदुमि त बिना ढोलक जे अगरि असांखे बाजे ते इहो गुनगुनाए ॿुधायो त इहो शीशनि जो घर ठाहियमि जेको आहे। शीशनि वारे घर में थो रहीड़े, तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे हाल जी। शीशनि वारे घर में थो रहीड़े, तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे हाल जी। मिलणु घटाए छॾी, दुनिया खिलाए छॾी, वणई वॼाए छॾी। शीशनि वारे घर में थो रहीड़े, तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे हाल जी। वाह 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 वाह, माशाल्लाह माशाल्लाह। दोस्तनि खे सलाह ॾींदुमि त एॾो तव्हां सुरीलो तॾहिं ई ॻाए सघो था जॾहिं तव्हां सिखो। ऐं अच्छा, भला तव्हांजो मास्टर मंज़ूर सां टाइम कीअं गुज़रियो वञे? साईं, दोस्ताना हिकिड़ो जीअं हूंदो आहे, ऐं सौट त पाण में हुयासीं, कज़न हुयासीं। हू मुंहिंजे चाचे जो पुटु मखणे फ़क़ीर जो, मां मिठल फ़क़ीर जो, ॿई भाइर आहे। पर असां नंढपण खां रांदियूं बि गॾु कयूंसीं, गॾु खेॾियासीं, सिखियासीं बि गॾु। ऐं तव्हांजी गायकी में भला मास्टर मंज़ूर जो को असरु आहे? माना तव्हां उन अंग में बि ॻायो था? हुनजी गायकी में मुंहिंजो असरु आहे। वाह साईं वाह, छो जो तव्हां सीनियर हो। छो जो हुनजी धुनियूं बि मां ठाहींदो हुउसि, हुनजी वोकल बि सभु मूं कराई। अच्छा, वोकल्स बि तव्हां कराईंदा हुआ? सॼी संगत खे, वही दकड़े साहब खे, सभिनी खे ख़बर आहे। ऐं हुनजी वोकल बि कराईंदो हुउसि। ऐं कंपोज़िशन तव्हांखे ॿुधायमि, जिते मिलणु थींदो, ओचितो ओचितो मूं खां विछड़ी वियो, इहा बि मुंहिंजी कंपोज़िशन। पांधन जोखे जा 2-3 कलाम हुया। मुंहिंजा फ़क़ीराणा हाल तुंहिंजे ॾुख में थिया अथई, रोईंदे महीना साल तुंहिंजे ॾुख में थिया अथई, मुंहिंजा फ़क़ीराणा हाल तुंहिंजे ॾुख में थिया अथई। ये काफ़ी कंपोज़िशनूं मूं हुनखे ॻारायूं, सुठियूं तमामु। अच्छा उस्ताद, तव्हां जेको आहे कंपोज़िशन्स मतिलबु कयो था ऐं ॾाढो भलो प्ले कयो था। अच्छा, मां तव्हां खां हिकिड़ो माना सुवालु पुछा कंदुमि, आहे बेतुको सुवालु। माना मास्टर मंज़ूर छा तव्हां खां बि सिखियो? तव्हां बि उस्तादी ॾिनी मास्टर मंज़ूर खे? हारमोनियम थोरी घणी मूंखां सिखियो। माना तव्हां उस्ताद बि? हा, मूंखे फॉलो कंदो हुयो, पर उहो जॾहिं उन में कुदरती एॾो ॾांहुं हुयो हिकिड़ो, अलाह पाक जी गॉड गिफ्ट ई, जॾहिं मूंखे ॾींदो बाजे त ॿुधाए, पोइ मां हुनखे चवंदुसि, बाबा मास्टर मंज़ूर तूं आहे न? वाह, मां त मास्टर मंज़ूर न आहियां, असां तुंहिंजा परस्तार आहियूं, दुनिया परस्त, मां तोखे छा ॿुधायां, हाणे घर जी ॻाल्हि आहे, घर में। साईं बिल्कुलु बिल्कुलु। पोइ जॾहिं मां गज़ल गीत ॻाईंदो हुउसि, ॾाढो हुनखे वणंदा हुया। पोइ जॾहिं आख़िर में मास्टर जॾहिं ॻाईंदो न, पोइ जॾहिं ईअं हथु रखंदो बाजे ते, जॾहिं रची ॻाईंदो न, त मां दिलि में सोचींदो हुउसि त यार इतने साड़े छॾियो हिन। वाह वाह, हुनजी अहिड़ी वोकल परफेक्ट लॻंदी हुई जो मास्टर साहब निंड में उथी ॻाए, केॾो बि हुनखे ओजागो हुजे, सभु प्रोग्राम हुन थियल हुजंदो, हुनजी हिकु ई आवाज़ निकिरंदो। वाह वाह वाह, जेका घटि फनकार में हूंदी आहे। असां ॿुधो, असांजा कॾहिं आवाज़ वेठल हूंदा आहिनि, कॾहिं फ्रेश हूंदा आहियूं, कॾहिं फ्रेश हूंदा आहियूं त सही ॻाईंदा आहियूं, कॾहिं आवाज़ थोरो साथ न ॾींदो आहे। मास्टर मंज़ूर में ईअं न हो, साथ ई साथ मौला जी रहमत हुन ते। वाह वाह। अच्छा, भला मां तव्हां खां पुछा कंदुमि, जीअं तव्हांजो नंढपण बि ॾाढो मास्टर मंज़ूर सां गॾु गुज़रियो ऐं जवानी बि तव्हांजी गॾु गुज़री, तव्हां मास्टर मंज़ूर खे बाजे जा सबक़ बि ॾिना, उनजी वोकल्स बि करायूं, कंपोज़िशन बि ठाहियूं, को माना ईअं को इंट्रस्टिंग, को यादगार को किस्सो मास्टर मंज़ूर सां मतिलबु थियो हुजे, तव्हां कंहिं सफ़र ते हुजो, किथे बि हुजो, को अहिड़ो आहे जेको असांजे नादरीन खे ॿुधायो? साईं, जॾहिं नंढड़ा हुआसीं, मास्टर साहब ऐं असां शुरूआत महफ़िल में ॿिन्ही गॾु ॻाईसीं, पहिरीं स्टार्ट। वाह वाह वाह। असांजा वॾेरा वधा 9-18 में मास्टर साहब वटि हर जुमेरात मां होॾे वेंदो हुउसि, शहजाद कोट खां बस ते चढ़ी, लारी ते चढ़ी। हा, लारी। मास्टर सां मोहबत घणी हूंदी मुंहिंजी, मां हुन सां वेंदो हुउसि। पोइ हुते चाचे मखणे मास्टर जे करे मास्टर न ॻाईंदो, हू इलाज हुनखे कंदो पर न ॻाईंदो, पोइ उनजे ॻाइण जे करे मूंखे ख़ासि करे वठी हलियो शादी ते। अच्छा।
पोइ हुते बंगले में ॻायोसीं, उहो न पियो ॻाए, पोइ ज़ोरी मूंखे चई बाबा तूं बि ॻाए त ॿई गॾु ॻाईंदो तव्हां। पोइ ॻायोसीं, एक हसीना की निगाहों का निशाना बन गया, कोई परदेसी दीवाना बन गया। इहो ॿिन्ही गॾु स्टार्ट असांजी ज़िंदगी जो पहिरियों कलाम इहो आहे, पहिरियों कलाम महफ़िल में शादी में। इहा वॾी ॻाल्हि आहे त माना साईं वारनि उते वीडियो बि माना रिकॉर्डिंग पई आहे अञा। सही तमामु बहितरीनु। अच्छा, हाणे असां सां मास्टर इम्तियाज़ वधू साहिबु गॾु आहे ऐं ॾाढियूं बहितरीनु मास्टर मंदूर खे बि यादि कयोसीं ऐं ॻाल्हियूं बलनि पियूं। मां चाहींदुमि त जेको आहे तव्हां का काफ़ी असांखे ॿुधायो, जेको आहे तव्हांजो स्टाइल आहे हिकिड़ो ॾाढो बहितरीनु, ऐं उस्ताद सरवर बि मौजूदु आहे, छो न माना मज़ो थी वञे। बाबा उस्ताद सिंगार अली सलीम जी काफ़ी ॿुधायां थो, ॻायल आहे तमामु। उस्ताद सिंगार सलीम त बादशाह सिंगर हो ऐं मूंखे ॾाढो पसंदि हो उस्ताद सिंगार अली सलीम। सिंगार अली सलीम केरु सॾाए, जेको हाल आहे उनजी काफ़ी ॿुधायां थो। दोस्तो अचो त ॿुधूं था सिंगार अली सलीम साहिब जी कंपोज़ थियल काफ़ी। आयन ते एहसान मुर्की महबूबन कयो, ॾिनऊं ॾाढे ॾाह मां पिरत जो पैमान, खणी मुंहुं मुननि मां करे निशान, वसकाहुम रबहुम शराबन तहूरा, वसकाहुम रबहुम शराबन तहूरा, ॾिनऊं मैं खान, आलम जे सुल्तान मूंखे सौदो सोज़ सुतत ॾिनो, आया अंगण अजीब ओ नसीब भला, आया अंगण अजीब थिया नसीब भला, थिया नसीब भला, उहो अंगण चुमा या अजीब चुमा, उहो अंगण चुमा या अजीब चुमा, आया अंगण अजीब ओ नसीब भला, आया अंगण अजीब थिया नसीब भला, थिया नसीब भला, उहो अंगण चुमा या अजीब चुमा, उहो अंगण चुमा या अजीब चुमा, आया अंगण अजीब। अची के जन कुर्ब कमाल कयो, भरे नीहन गसां निहाल कयो, अची के जन कुर्ब कमाल कयो, भरे नीहन गसां निहाल कयो, हुई हींअर में होब ओ हबीब मिलिया, हुई हींअर में होब ऐ हबीब मिलिया, इहा हो बचुमा या हबीब चुमा, इहा हो बचुमा या हबीब चुमा, आया अंगण अजीब। मुर्की मारवण मंज़ूर कयो,
मंज़ूर कयो ॾेई मोहब्बत में मखमूर कयो पुनियास अखियुनि जी ओ अजीब मिलिया पुनियास अखियुनि जी ऐं अजीब मिलिया इहा आस चुमा या अजीब चुमा इहा आस चुमा या अजीब चुमा आया अंगण अजीब ओ नसीब भला आया अंगण अजीब थिया नसीब भला उहो अंगण चुमा या अजीब चुमा उहो अंगण चुमा या अजीब चुमा आया अंगण अजीब वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह छा त बाबा ई काफ़ी जो रचाव ऐं जेको आहे मज़ो वरी उन में सिंधी स्टाइल जी ढोलक जेका उस्ताद सरवर वॼाई आहे तव्हां सां गॾु बाबा माना छा ॻाल्हि आहे साईं माशाल्लाह माशाल्लाह तमामु मज़ो अची वियो ऐं ॾाढो माना जेको आहे न बहितरीनु प्रोग्राम में माना घटि माण्हुनि सां मज़ो ईंदो आहे सभु असांजा जेके आहिनि दोस्त सभु सुरीला आहिनि पर तव्हां सां माना अहिड़ो माना मज़ो पियो अचे जो चऊं था त तव्हां ॻायो पिया असां रिकॉर्ड कयूं पिया ॿुधूं पिया तव्हां सां कचहरी कयूं पिया अच्छा हाणे असां तलख ॻाल्हियुनि ॾे ईंदासीं तव्हांखे माना को 30 साल थी विया आहिनि भला सिंध गवर्नमेंट तव्हांजी का सार संभाल लधी आहे बाबा असांजी सार संभाल कोन लधी आहे असां हुननि जी नज़र में नंढड़ा हिकिड़ा आर्टिस्ट आहियूं बसि पोइ हू नाले वारनि खे चाहिनि था जंहिंखे पाण ॻाराइनि था पिया उन्हनि जो ख़्यालु कनि था तव्हां त टीवी ते घणो परफॉर्म कयो आहे तव्हां त टीवी एल्बम्स सां जा तव्हां रेडियो ते ॻायो आहे पोइ छो बसि असां उन्हनि खे तक़रीबन तमामु काफ़ी जाइनि ते उन्हनि खे चयो बि आहे त बाबा असांखे कॉन्फ्रेंस में ॻाल्हायो हा सही ॻाल्हि आहे लतीफ़ ते कलंदर ते असांखे ॻाल्हायो मौक़ो त ॾियो हा हा जॾहिं ॿुधनि असां त हिन महिल ताणी अञा ताणी कोन मां बिल्कुलु जेको आहे हीउ प्लेटफॉर्म ई असांजो इन जे लाइ आहे त असां पंहिंजे एॾे ख़ूबसूरत राॻियुनि खे इंट्रोड्यूस करायूं तव्हांजे साम्हूं मुंहिंजी का औकात त न आहे पर मां सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह साहिबु मिनिस्टर कल्चर खे रिक्वेस्ट कंदुसि त बाबा हीउ ख़ान साहिबु माण्हू आहिनि तव्हां थोरो नज़र फिरायो त असांजी सिंध में माना अनमोल हीरा पिया आहिनि मास्टर इम्तियाज़ वदो साहिबु माना हिकु बहितरीनु फ़नकार आहे जेको तव्हांखे क्लासिकल आइटम ॿुधाईंदो गीत गज़ल काफ़ी हीउ ॾाढो मतिलबु ॾुखियो कमु आहे हुन जा ही माहिर आहिनि उन्हनि जो तालुक़ु हिकिड़ी माना जेको आहे म्यूज़िकल फैमिली सां आहे पोइ छो न त असांजो जेको आहे सिंध जो फ़नकार जेको आहे स्पेशली मां कंहिं कॉन्फ्लिक्ट में नथो वञणु चाहियां पर छो न असांजा उतरादी फ़नकार कंहिं इंग्लैंड जी टूर ते था वञनि छो न मास्टर इम्तियाज़ वदो साहिबु इंग्लैंड थो वञे छो न उहो अमेरिका थो वञे छो हू दुबई जा प्रोग्राम नथो करे वाई नॉट मास्टर इम्तियाज़ वदो साहिबु त मां रिक्वेस्ट कंदुसि असांजे कल्चर डिपार्टमेंट वारनि खे DG खे त असांजे एॾे ख़ूबसूरत राॻियुनि जी मालिकी कयो ऐं तव्हांजो हक़ु आहे इहो न त असांजो को मशहूरु फ़नकार जॾहिं बीमार थी कंहिं बिस्तरे वञी भड़ो थिए तव्हां ओॾी महिल 50,000 रुपए जो चेक उनखे ॾियो उन खां बहितर इहो आहे त उनखे हिकिड़ा इवेंट्स करायो जीअं उनजी पज़ीराई थिए तव्हां उन्हनि जी बाक़ाइदे सां मालिकी कयो ऐं मूंखे ॾाढो ॾुख थो थिए त तव्हां जहिड़ो फ़नकार अगरि उहो कल्चर डिपार्टमेंट वारा नथा घुराइनि त इहो उन्हनि जो नुक़सानु आहे ऐं फेवरेटिज़म छॾी वञे ऐं असांजा जेके बहितरीनु आर्टिस्ट आहिनि ढोलक नवाज़ म्यूज़िशंस ॿुधो त न सिर्फ़ु हिकिड़े मख़सूस जेको आहे लॾे खे जेको आहे खणी न हलो सॼी सिंध खे खणी हलो तव्हां कल्चर डिपार्टमेंट सिर्फ़ु हिकिड़े एरिया जो न आहे सॼी सिंध जो आहे त सॼी सिंध जे फ़नकारनि जी मालिकी कयो ऐं स्पेशली मास्टर इम्तियाज़ वदो साहिब जी जेको आहे मालिकी कयो छो जो हीअ तव्हांजी इज़त वधाईंदा जॾहिं हू अमेरिका में ॻाईंदा न काफ़ी का सिंधी हुन सां गॾु जेॾी महिल उस्ताद सरवर ढोलक वॼाईंदो त अंग्रेज़ परेशान थी वेंदा त ढोलक ईअं बि वॼंदी आहे ऐं काफ़ी जो अंदाज़ ईअं बि आहे ॻाइण जो त इहे जेके आर्टिस्ट आहिनि तव्हांजी शान वधाईंदा तव्हांजे मुल्क खे जेको आहे माना जेको आहे हुनजो नालो रोशन कंदा सो मूंखे ॾाढो ख़राबु लॻंदो आहे छो असांजे फ़नकारनि खे ईअं नज़र अंदाज़ कई वेठा असांखे ॿुधी वठनि सुभाणे मरी वेंदा चवंदा इम्तियाज़ ॾाढो यार सुठो ॻाइणो हो पोइ चवंदा छो जो मौलाए करम असांखे यकीन आहे पंहिंजे टैलेंट असांखे त कमु इहो नज़र अचे थो असां चऊं नथा चइजे न पर असांखे त इहा ख़बर आहे त जेको असांजो भई सेव थींदो थो वञे जेकी रिकॉर्डिंग थींदी त इहे नेठि माण्हू ॿुधंदा पोइ बाद में चवंदा यार ॾाढो सुठो ॾाढो सुठो असांजी क़ौमी असांजी सार लहनि न साईं हा मसइलो इहो आहे इहो अरशद महमूद साहिबु जेको आहे
हिकिड़ी असांजी पाबंदी मिड़ियल मतिलबु तंज़ीम आहे त सियासी तंज़ीम महिल नालो उनजो मटायो अथनि। उन रिक्वेस्ट पे कई तो जब कोई आर्टिस्ट मर जाएगा तो उसके बाद उसके नाम से कोई रोड बनाए या कुछ बनाए तो उससे पहले मुझे कोई एवॉर्ड या एज़ाज़ दे दे। त हरू भरू असां दिलि शिकस्त वारी ॻाल्हि नथा कयूं। अलाह साईं वॾी हयाती ॾिए असांजे सिंध जे सुहिणे फ़नकारनि खे, पर उनजी वक़्तु रही करे मालिकी कयो। ऐं उन में सची में उन फ़नकार जो फ़ाइदो त आहे, पर कल्चर डिपार्टमेंट जो पंहिंजो फ़ाइदो बि आहे। ऐं ॾुख त ॾाढो थो थिए त माना अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयूं, पर असांजो प्लेटफॉर्म ई इन लाइ त तव्हांजी मालिकी कई वञे। ऐं मुंहिंजी का औकात न आहे त मां कंहिंजी मालिकी थो कयां कुझु। मूं वटि हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, मां उन प्लेटफॉर्म ज़रिए चाहियां थो त कल्चर ताणी, मिनिस्टर ताणी, DG ताणी ॻाल्हि पहुचे त यार इम्तियाज़ वधो अथव, उनखे ॿुधी त ॾिसो त मज़ो छा आहे। तमामु सुठा तमामु छोकिरा असांजा सुरीलो ॻाइनि था, सीनियर सुठो ॿुधनि उन्हनि खे ॿुधनि आहे। हिकिड़ो ख़ासि मख़सूस जेको लॾो आहे उहो माना जेको आहे न ईअं न कयो, फेवरेटिज़म न कयो। अच्छा, तव्हां खां मास्टर साहिबु ईअं पुछा कंदासीं त हर इंसान जी ज़िंदगी में ॾुखियो टाइम त ॾाढो थो अचे, भला अहिड़ो को वाक़ियो जंहिं तव्हांजो अंदरि ईअं ॾारे छॾियो हुजे ऐं माना तव्हांखे झंझोड़े छॾियो हुजे? साईं, उहो ज़िंदगी जो जेको ख़राबु में ख़राबु ॾींहुं असां सां गुज़रियो ऐं हिन महिल ताईं उन शइ जो ॾुख आहे, उहो मरहूम मास्टर मंज़ूर जो विछोड़ो। इन खां मथे असांखे अॻ में को अहिड़ो ॾुख कोन मिलियो। इहो विछोड़ो जेको आहे सो असां हिन महिल बि जीअर न आहियूं। ईअं सम्झो त जेको बुत घुमंदो फिरंदो आहे, साह कोन्हे, इहो रब ॾिसे थो। मास्टर मंज़ूर मतिलबु मास्टर मंज़ूर जो विछोड़ो तव्हांजे लाइ ॾाढो, पर तव्हां लाइ छा, असां सभिनि जे लाइ, सिंध वासियुनि लाइ हिकिड़ो वॾो धचको हुयो, वॾो जेको आहे नुक़सानु हुयो असांजी क़ौम जो। ऐं मास्टर मंज़ूर खे यादि कयो आहे त हालांकि मतिलबु गमगीन त थी विया आहियूं असां ॿई, छो जो मुंहिंजे मथां मास्टर मंज़ूर जो ऐं मास्टर मंज़ूर जी फैमिली जो वॾो असरु आहे, मुंहिंजे नाज़रीन खे ख़बर आहे। त मां चाहींदुसि त जिथे मिलणु थींदो हो, ॾाढो मशहूरु जेको आहे कलाम तव्हां जेको आहे मास्टर मंज़ूर जो माना तव्हां कंपोज़ कयो, अॼु तव्हां सॼी दुनिया जे साम्हूं उहो पाण जेको आहे न ॿुधायो। ऐं नाज़रीन ॿुधो त ई मास्टर इम्तियाज़ वदो साहिबु केॾी ख़ूबसूरत कंपोज़िशन मास्टर मंज़ूर खां ॻाराई ऐं अॼु तव्हांखे पाण ॻाए ॿुधाईंदो। अचो त ॿुधूं था जिथे मिलणु थींदो। जिथे मिलणु थींदो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं, जिथे मिलणु थींदो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं। बाक़ी तुंहिंजे वे खां पोइ ख़ाली जायूं खाइनि थियूं, ख़ाली जायूं खाइनि थियूं। जिते मिलणु थींदो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं। हिन दिल जो चमन आबाद होया गुलशन में गुलड़ा। हिन दिल जो चमन आबाद होया गुलशन में गुलड़ा। वीरान ॾिसी गुलशन अखियूं नीर वहाइनि थियूं। वीरान ॾिसी गुलशन अखियूं नीर वहाइनि थियूं। बाक़ी तुंहिंजे वे खां पोइ ख़ाली जायूं खाइनि थियूं, ख़ाली जायूं खाइनि थियूं। जिते मिलणु थींदो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं। आजी बचल चवे उहा जाए पिरी नथी विसरी सघे मूं खां सुपरी। आजी बचल चवे उहा जाए पिरी
नथी विसरी सघे मूंखां सुपरी तुंहिंजो प्यार भरियूं ॻाल्हियूं सॼी राति जॻाइनि थियूं बाक़ी तुंहिंजे वए खां पोइ ख़ाली जायूं खाइनि थियूं ख़ाली जायूं खाइनि थियूं जिते मिलणु थींदो हो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु। उस्ताद ही भला कंपोजिशन तव्हां कॾहिं ठाही? बाबा ही मास्टर साहब खे टाइम मिलियो डमी ॾियण जो, उन्हनि जी शिफ्ट हुजे, हिकिड़ो ॾींहुं हुजे शिफ्ट में, मां बि हीअं कुदरती ओचिते वियुसि अली हाउस में। अली हाउस फेस 2 में हूंदो? हा, उते मूं मथे हुन स्टूडियो नंढड़ो ठाहियो हिकिड़ो, पंहिंजी बैठक बि हुयुसि उते वियुसि त मूंखे चई यार असांजो दोस्त आहे बचल, हाजी बचल, हुन धुन ॾिनी आहे, धुन आहे हीअं जिते मिलणु थींदो हो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं बाक़ी तुंहिंजे वए खां पोइ धारी। मूंखे चई यार धुन जी कीअं त घणी चयल आहे, तमामु मशहूरु धुन आहे, घणी चयल आहे, इन में नई का कंपोजिशन हुजे। मूं बाजो सोरियो, अलाह जी महिरबानी सां धुन बणिजी वई, आमन थी वई। ॿुधायांव जिते मिलणु थींदो हो मिठा उहे माड़ियूं न भाइनि थियूं। असां अदी सनम मारी खे चवंदासीं त असांखे टाइम ॾियो त असां तव्हां खां इहो कलाम ॿुधूं। तमामु बहितरीनु ऐं ॾाढो मज़ो बि अचे थो पियो, पर हाणे छा आहे जो असांजूं कुझु मजबूरियूं आहिनि, प्रोग्राम जो टाइम जेको आहे ख़तमु थींदो थो वञे, ऐं मास्टर साहिब खां असां जेको आहे न 3 कलाम ॿुधा आहिनि, कचहरी बि ॾाढी भली कई आहे। अच्छा, मां चाहींदुसि त तव्हां जेको आहे मूंखे जेको आहे न मुंहिंजे नाज़रीन लाइ को हिकिड़ो मैसेज ॾियो, उनखां पोइ हिकिड़ो गज़ल तव्हां खां या हिकिड़ो गीत ज़रूरु ॿुधंदासीं। अञा नाज़रीन खे को मैसेज ॾियणु चाहियो? साईं, असांजो इहो मैसेज आहे दोस्तनि खे त सुठी म्यूज़िक ॿुधो, सुठी मौसीक़ी ॿुधो, ऐं जेके तव्हांखे सुरीला लॻनि आर्टिस्ट जंहिंमें कमु हुजे उनखे दाद ॾियो ऐं उन्हनि खे ॿुधो त उन्हनि जी पज़ीराई थिए। ऐं जेको असांजो हिन सिंध में सुरीलो राग वैराग जेको हले उन्हनि खे मोट ॾियो, सुरीलनि केरु बि सुठो ॻाए उनखे मोट ॾियो। वाह वाह, तमामु बहितरीनु। ऐं मां जेसीं ताणी तव्हां खां वठंदुसि इजाज़त, पर उनखां पहिरियों मास्टर इम्तियाज़ वधू साहिब खां हिकिड़ो कलाम लाज़मी ॿुधंदासीं। तेसीं ताणी वठंदुसि इजाज़त, वरी इनशाला नए हिकु महिमान सां गॾु हूंदासीं साउंड ऑफ सिंध जे बहितरीनु प्रोग्राम में। अल्लाह भाई। अदना भी ज़ीशान भी सजदा तो करे, काफर भी मुसलमान भी सजदा तो करे, आदम खां बगावत जो सबब ना मालूम, हुस्न खे त शैतान बे सजदा तो करे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे, दिल जे काबे में निमाज़ों खे अदा छो न कजे, हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे, हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे, दिल जे काबे में निमाज़ों खे अदा छो न कजे, हुस्न खे इश्क जी दुनिया जो खुदा छो न कजे। जंहिंजे चेहरे में ई कुदरत जो हुजे नूर भरियल,
जंहिंजे चेहरे में जंहिंजे चेहरे में कुदरत जो हुजे नूर भरियल, अहिड़े चेहरे खे ॾिसी, अहिड़े चेहरे खे ॾिसी उन जी सना छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ों खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे। दिल जे काबो वत काबे में भला छा आहे। नी नी रे ज़ादा दा नी नी रे ज़ादा दा सा नी द प द प द प द प ग म ग ग म प द प म ग रे ग रे सा। दिल जे काबो वत काबे में भला छा आहे। इश्क अल्लाह हुआ, इश्क अल्लाह हुआ, खुद उन खां पुछा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ों खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे। ॿियनि जे ऐबनि ग प द सा रे नी द सा आ ॿियनि जे ऐबनि जी ऐं निज़ाम गिला जे बदिरां पंहिंजे ऐबनि खे ॾिसी, पंहिंजे ऐबनि खे ॾिसी पंहिंजी गिला छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे। दिल जे काबे में निमाज़ों खे अदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे। हुस्न खे इश्क जी दुनिया जो ख़ुदा छो न कजे।